नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त नक्शबंदी गफ़ारी सिलसिले जे रूहानी पेशवा हज़रत ख्वाजा अल्लाह बख्श अब्बासी अल मारूफ सूणा साईं रहमतुल्लाह अलैह जो 36हों उर्स मुबारक 22 नवंबर खां दरगाह अलाहाबाद शरीफ कंडियारो में शुरू थी रहियो आहे, जेको 2 ॾींहं जारी रहंदो। उर्स मुबारक में मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि समेत 12 मुल्कनि मां पिणु अक़ीदतमंद मुरीद शरीक थींदा। जमायत जी प्रेस तर्जुमान वफ़ा शर ताहिरी पारां जारी कयल पधिराई मूजिब उर्स मुबारक जो इंतज़ामियुनि खे हितमी शिकल ॾिनी वई है। उर्स मुबारक जे तक़रीबन जो बाक़ायदा आगाज़ 22 नवंबर बरोज़ जुमे जी शाम जो दरगाह अलाहाबाद शरीफ जो गादी नशीन हज़रत महबूब सजण साईं हज़रत सूणा साईं रह जी मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े ऐं फातह ख़्वानी सां कयो वेंदो। उर्स मुबारक जी मुनासिबत सां दरगाह शरीफ खे कुंवार जीअं सिंगारियो वियो आहे, जॾहिं त जलसा गाह पिणु तयारु कयो वियो। औरतुनि लाइ पर्दे जी सूरत में जुदा बंदोबस्त कयो वियो। उर्स मुबारक जे मौक़े ते हिफ़ाज़ती इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।